अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंसान चवे थो त छा जॾहिं आउं मरी वेंदुसि तॾहिं वाकई वरी जीअरो करे कढियो वेंदुसि। छा इंसान खे इहो यादि न आहे? छा इंसान इहो भुलिजी वियो आहे त बेशक असां खेसि अॻु में बि पैदा करे चुका आहियूं जॾहिं हू का शइ ई न हो। ऐं तुंहिंजे रब जो कसम त असां उन्हनि यानी हक़ जे मुनकरनि खे ऐं शैताननि खे ज़रूर मेड़े चूंडे गॾु कंदासूं ऐं पोइ खेनि ज़रूर दोज़ख जी चौधारी गोॾनि भर किरियल हाज़िर कंदासूं। पोइ सभु कंहिं टोले मां हर उन्हीअ इंसान खे ज़रूर छिके ॿाहिरि कढंदासीं जंहिं उन्हनि मां बाज़ारे यानी अर रहमान जी वधीक सरकशी नाफरमानी कई हूंदी। ऐं असांखे उहो बि खूब मालूम आहे त उन्हनि मां केरु सभ खां वधीक उन यानी जहन्नम में दाख़िल थियण जे लाइक़ आहे। ऐं अवां मां को बि अहिड़ो न आहे जेको उन यानी जहन्नम ते न अचे यानी पुल सिरात ता न गुज़रे जंहिंजे हेठियां जहन्नम आहे। तुंहिंजे रब इहो पंहिंजे पाण ते लाज़िम कयो आहे ऐं इहो हिकु हतमी यानी तय थियल फ़ैसिलो आहे जेको पूरो थी रहंदो। पोइ जेके मुत्तक़ी ऐं परहेज़गार थिया उन्हनि खे असां बचाए वठंदासीं ऐं ज़ालिमनि मुशरिकनि ऐं हक़ जे मुनकरनि खे उनमें असां गोॾनि भर किरियल छॾे ॾींदासूं। ऐं जॾहिं उन्हनि खे असांजूं पधरियूं आयतूं पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त काफ़िर मोमिननि खे मज़ाक तौर चवनि था त भला असां ॿिन्ही टोलनि मां तव्हां ई खणी ॾिसो त हिन दुनिया में केरु बहितर हालत यानी मान ई शान वारो आहे ऐं कंहिंजी महफ़िल यानी मजलिस मोचारी आहे। छा उहे काफ़िर उहो विसारे वेठा आहिनि त खाइनि अॻु असां केतिरा ई जग नास करे चुका आहियूं जेके माल मता ऐं शानो शौकत या ॾेखाव में उन्हनि खां वधीक सुर्स ऐं ठठ ठांगर वारा हुआ। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे चओ त जेको गुमराही में पइजी वेंदो त अर रहमान यानी बाज़ारो उनखे हिकु मुद्दत ताईं खूब मोहलत ॾींदो आहे तांजो जॾहिं उहो पंहिंजे अखियुनि ॾिसंदा जंहिंजो साणस वाइदो कयो वियो हुयो पोइ खणी उहो अज़ाब हुजे या क़यामत जी घड़ी पोइ उन वक़्तु ज़रूर सम्झी वेंदा त कंहिंजो हाल सभ खां ख़राब ऐं कंहिंजो लश्कर सभ खां हीणो आहे। ऐं जेके माण्हू हिदायत वारा आहिनि अल्लाह उन्हनि खे वधीक हिदायत नसीब कंदो आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे रब वटि पुठियां बाक़ी रहंदड़ नेकियुनि जो सवाब जे लिहाज़ खां बि ऐं अंजाम जे लिहाज़ खां बि वॾो क़दर आहे। ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो उनखे न ॾिठो जेको असांजी आयतुनि जो मुनकर हो ऐं चवण लॻो त आख़िरत में बि मूंखे माल मताओ ऐं औलाद ज़रूर मिलंदो। छा उहो गैब ॼाणे थो या रहमान यानी निहायत मेहरबानी बाज़ारे अल्लाह खां अहिड़ो वाइदो वरितो अथसि हरगिज़ ईअं न आहे। जेको हू चवे थो बकवास करे थो असां उनखे ज़रूर लिखी छॾींदासूं ऐं आख़िरत में उन लाइ जीअं पोइ तीअं अज़ाब वधाईंदा वेंदासूं। ऐं जेकी हू चवे थो यानी जे माल मता ते हू फ़ख्र करे थो तंहिंजा असां वारिस थींदासूं ऐं हू असां वटि अकेलो ई अकेलो पेश थींदो। ऐं इन्हनि माण्हुनि अल्लाह खां सवाइ ॿियनि खे पंहिंजो महबूब करे वरितो आहे त उहे संदन भरजला ऐं मददगार थीन ऐं संदन मान ऐं इज़त जो सबब या संदन वसीला थींदा न कॾहिं बि न। अनक़रीब उहे महबूद संदन इबादत जो इनकार कंदा ऐं उल्टो उन्हनि जा मुखालिफ़ बणिजी वेंदा।